प्यारी घरवारी हुजूर से एक दिन घर आया दिसन त आयशा रोई थी। अम्मा आयशा साईं फरमायो आयशा रोई थी जी हाजी मां रोआ थी छो थी रोए एडे मारे ख्याल किया जी सही मुंहिंजी शादी के 9 साल थिया आहिनि 9 सालात मां तव्हांजे घर में आया तव्हांजी मूंसां मोहब्बत बि ॾाढी आहे 9 साल थी विया आहिनि साईं पुट त नथो थिए पर धीउ बि नथी थिए। अम्मा आयशा साईं खे काई औलाद कान्हे न न्याणी न पुट साईं तव्हांजी मूंसां मोहब्बत बि ॾाढी 9 साल थी विया आहिनि शादी के पुट त नथो थिए पर धीउ बि नथी थिए। पोइ जेकॾहिं अल्लाह का सवा को ॿियो औलाद ॾेई थो सघे हुजूर साईं ईअं फरमाया त आयशा पोइ रोई छो थी तोखे बच्चन जी सिक लगी त मां खे चई हां त मां ॾियां हां घणा खपनि वठ पोइ त हुजूर ईअं फरमाया हां न पर तव्हां अबा छोकरा वेरो पुट पर हदीस जे किताबनि में लिखियो पियो आहे जॾहिं अम्मा आयशा साईं रोइण जो सबब इहो ॿुधायो त साईं मूंखे बि औलाद जी सिक लगी आहे त मूंखे बि बचड़ा थियनि हां त दिलि रीझायां हां त मिठड़े मोहम्मद करीम साईं जी अशहद आंगुर मथे खजी वई ऐं मुझे साईं फरमायो आयशा औलाद मां मोहम्मद करीम जे हथन में ना है मुझे अकेले अल्लाह जे हथन में। अञा तव्हांजो अकुल जाए ते नथो अचे खुदा जो खौफ कयो यार कलंदर भेटाई पीरान पीर पुट कथो ॾींदा आशा सिद्दीका रोई 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 नबी खे मिंथा कंदी ही पंहिंजी ज़ाल खे नबी पुट ॾेई न सघियो जॾहिं नबी पंहिंजी ज़ाल खे न ॾेई सघियो आहे त पीरान पीर उन किथां ॾींदो। अहिड़ा बेहयाव जो मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी पाक दामन घरवारी ते बि इल्ज़ाम रब जो कसम आयशा सिद्दीका मुझे महबूब मोहम्मद करीम जे प्यारे सिद्दीक जी न्याणी आ नबी करीम जी कार आ एड़ी पाक पाक दामन जेका अल्लाह जे मर्ज़ी सां मुस्तफा जे निकाह में अचे कॾहिं बि आयशा सिद्दीका मुझे महबूब करीम खां सवाल न कयो आहे छाजे लाइ औलाद जे बारे में त मुंहिंजा महबूब मूंखे पुट ॾे या मूंखे पुट वठी ॾे पाण बीबी आयशा सिद्दीका फरमाईंदी आहे मा अरा रब्बक इल्ला युसारिउ फी हवाक ओ मुंहिंजा प्यारा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां आयशा त तजुर्बो कयो आहे जॾहिं बि मां ॾिठो आहे मा अरा रब्बक इल्ला युसारिउ फी हवाक जॾहिं बि मां तजुर्बो कयो आहे तो मुंहिंजा महबूब जेका बि ख्वाहिश कई हूंदी आहे असां रब तुझी जल्दी में पूरी कई होंदी आहे। रब कहीं भी तुझे ख्वाहिश जे पूरे करण में देर न कई आहे रब करीम त इंतजार में हूंदो आहे त मुंहिंजो महबूब मोहम्मद करीम कॾहिं तो घुरे त मां अता कंदो वञा। महबूब जी का दुआ रद्द कई आहे ॾाढे ॻाल्हायो अवांजो छा थींदो आहे नबी करीम जी का दुआ रद्द थी आहे हे बेईमान बेहया मुझे नबी करीम ते तोहमतूं थो हणे इल्ज़ाम थो हणे त आशा खे नबी पुट कोन ॾिनो अड़े नबी करीम खे पुट जी ज़रूरत ई कान्हे का अल्लाह जे मर्ज़ी ते नबी हलंदो आहे। आशिक़ चवंदो आहे त माशूक जे दरबार में महबूब जे दरबार में मोहब्बत वारी जाइ ते सुवाल न कयां पाण ई ॾींदो त नबी करीम खे कहिड़ी ज़रूरत आहे जो पंहिंजे पुटनि जे लाइ दुआ घुरे मौला पुट ॾे धीअरूं ॾे अल्लाह ताला जी ज़ात बरकात फरमाए थो मा कान मुहम्मद अबा अहद मिर रिजालकुम वलाकिन रसूल अल्लाह अवा मर्दन मा कंहिंजो बि मोहम्मद करीम अबो नाहे वलाकिन रसूल अल्लाह तलक अल्लाह जो रसूल आहे व खातमल नबिय्यीन आखिरी नबी थी आयो आहे। जॾहिं रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब पाक खे कायनात ॾेई छॾी आहे त पुटनि जी कहिड़ी ज़रूरत आहे। रब करीम जी ज़ात खे इहो बि चई सघिजे हा त मौला ॿियनि जी औलाद पुटनि मां हलंदी आहे महबूब जो सिलसिलो बि पुटनि मां हलाई हा। रब ताला फरमाए थो आदम खां वठी करे आखिरी इंसान ताईं मां कुदरत जो कानून आहे त औलाद पुट मां हलंदी आहे पीढ़ी पुट मां हलंदी आहे पर या रसूल अल्लाह मां रब करीम खे तुंहिंजी पीढ़ी ख़ातून जन्नत फातिमत ज़हरा जे औलाद मां हलाइणी आहे। ॿियनि सां लेखो ॿियो आहे तोसां लेखो ॿियो आहे ॿियनि जी औलाद पुट मां हलंदी आहे या रसूल अल्लाह तुंहिंजी औलाद ख़ातून जन्नत मां अलीअ जे नस्ल मां हलणी आहे। मुझे महबूब ते इल्ज़ाम
मुझे महबूब जे घर वारी ते इल्जाम, मोमिनन जे माउ ते इल्जाम केड़ा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बीबी साहब रोई चयो त साहेड़न में मथे खण जेड़ी ना है, कंध खण जेड़ी ना है, महज़ कूड़ा गलता कहीं भी आशा सदीका मुझे नबी करीम खायो सवाल कोन कयो आ। मुझे महबूब मोहम्मद करीम आशा के एड़ो ढो करे छड़ो हो, एड़ो गीदारन में मुशर्रफ फरमाए छड़ो हो जेका 24 कलाक मुझे महबूब मोहम्मद करीम जे भाकुर में ही तखे औलाद जी केड़ी लोड़ हुई। तौहीन खां नथा मुड़न पिया, हिनन जी आदत आ नुक्तचीनी करण, हीअं छो न थियो, हीअं छो न थियो, हीअं न हुयो, फलाणो न हुयो, टीर न हो। हकीकत इहा आहे त कुल्लु इनाई यतरशौ बिमा फीह, जंहिं थांव में जेका शइ हूंदी आहे उहा निकिरींदी आहे, चइबो आहे जेका कुन्नीअ में उहा पाट में। अब आइए ना सही, हिनन जे दिल में जो हसद ऐं बुग़्ज़ भरियो पियो आहे त मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम ला दुआ ई क़बूल नबीअ जी कान थी। अंधा तो के दुआ जो नतीजे जी खबर ही काने, तू त दुआ जी गाल तो करे। मोहम्मद करीम इशारो करे त लथल सिजो वापस वरी अचे। तू तो चवी तो नबी करीम जी दुआ कबूल कान थी। मोहम्मद करीम आंगुर खणे त आसमान जो चंद्र कदमन में अची करे। तू तो चवी त नबी करीम जी दुआ कबूल कान थी। नबी करीम जी ज़ात बाबरकात पत्थरन खे चवे त कलमा भर ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। तू तो चवी त नबी करीम जी दुआ कबूल कान थी। खुदा जो कसम आ, नबी करीम जेकॾहिं वणन खे सॾु करे त वण मुहम्मद करीम जे दरबार में हलिया अचनि। अल्लामा शरफुद्दीन बूसीरी फरमाइंदो आहे जाअत लिदावतिल अशजारु साजिदतल तमशी इलैहि अला साकिन बिला कदमी। मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात रुगो इशारो कनि त वण माण्हू वांगुर हली मुस्तफ़ा जे आॾो अची बीहनि। हिन अंधे खे रुगो नज़र थो अचे त दुआ क़बूल कान थी। कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंमें नबी करीम जी दुआ क़बूल